अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। छा हाणे अचण वारे एपिसोड में मुराद मारियो वेंदो या रहज़न मारियो वेंदो या मंसूर खान या कक्कर या शाहनवाज़ खान या गुलपरी जो एंड ख़राब थियण वारो आहे। सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे। दोस्तों फ़िलहाल तो कंहिंजो भी ख़ात्मो ना आहे थियण वारो, छो त ड्रामो हाणे मचण वारो आहे। लेकिन हिकिड़ो कमु थींदो तमामु जल्द जेको आहे दोस्तों, तव्हां इहो ॾिसंदो त अचण वारे एपिसोड में जेकी साम्हूं ॾिसी रहिया आहियो, हीउ बॉडी गार्ड आहे जेको शाहनवाज़ खान जो, इहो मंसूर खान जो शहदाई आहे। उनखे हर रिपोर्ट ॾींदो आहे ऐं सॼी अपडेट ॾींदो आहे त छा थियण वारो आहे छा न थियण वारो आहे। ऐं मंसूर खान उन हिसाब सां कमु हलाए थो ऐं शाहनवाज़ खे नोटिस करे थो ऐं शाहनवाज़ सां फ़िलहालु विढ़े इन जे करे नथो, उनखे हेॾां ख़तरो आहे लेकिन घटि। जीअं क्लियर ख़बर पवंदी तीअं उहो पंहिंजो उन हिसाब सां कमु हलाईंदो। ऐं सोडल ॾिठो तव्हां, सोडल जी कहाणी ॾिठी, सभु कुझु ॾिठो तव्हां। हाणे अचण वारे एपिसोड में दोस्तों हिकिड़ो कमु थींदो जेको आहे मुराद वारनि खे वॾी जेको आहे न हेल्प मिलंदी ऐं शाहनवाज़ खान खां जान छुटी वई आहे उन्हनि जी, लेकिन छुटी न आहे। शाहनवाज़ खान ख़तमु करण जे चकर में आहे। मंसूर खान हिननि खे अंदरुनी तौरु शहदाइन जे हिसाब सां मुराद खे वॾी में वॾी जेको आहे न सहारो ॾींदो।